सऊदी अरब के हथियारबंद फौज के चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल फयाज बिन हमीद जो GHQ जो दौरो ISPR जो चवणो है तो सऊदी चीफ ऑफ जनरल स्टाफ की आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर से मुलाकात बेतरफ़ो गडियल दिलचस्पी के मामलों से गाल्हियों पाक सऊदी स्ट्रेटेजिक फौजी सहकार वधिक मजबूत बनाने से जोर दिनो वियो दिफ़ाई सहकार सिक्योरिटी भाईवारी और दहशतगर्दी खिलाफ कदमन के हथी ॾियण की अहमियत के उजागर किया पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से रिटायर थींदड़ चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा की अलविदाई मुलाकात वज़ीर आज़म जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा की पेशेवरानी सलाहियत मुल्क और कौम लाइ ख़िदमतन की वाखाण कई 27वीं तरमीम आर्मी नेवी और एयरफोर्स की तरमीमी बिल्स की मंजूरी बाद हाँ आर्मी चीफ के चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जो उहदो दिनो वियो है। आइनी तरमीम बाद चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहदो ख़त्म किया वियो हो। जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा की मुलाजमती मुद्दे ताईं उहदो बरक़रार रखण की मंजूरी ॾिनी वई हुई। नंढी चूंड रेफरेंडम हुई जेका नून लीग खटी अॼु न फैज़ हमीद हो नई उहे जज जेके PTI के खटराईंदा हुआ। फैज़ हमीद की पूरी ताक़त PTI से गॾु हुई। मक़बूलियत की दावा काॾे वई। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो इजलास के ख़िताब मरियम नवाज़ चयो त PTI कैदी नंबर 804 के नाले ते इलेक्शन विढ़ी पर शिकस्त थी। मक़बूलियत जूं दावाऊं ज़मीन में दफ़न थी वयूं। नंढी चूंड में नून लीग के तारीख़ी कामयाबी मिली। पंजाब और KP के अवाम नून लीग के हक़ में फ़ैसिलो ॾिनो। नंढी चूंड जा मुकम्मल गैर सरकारी नतीजा साम्हूं अची विया। लाहौर और हरीपुर समेत कौमी और सूबाई असम्बलियुनि के 12 सीटुनि ते नून लीग कामयाब। एक सीट ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब। तहरीक इंसाफ पारां धांधली जा इल्ज़ाम। नंढी चूंड में सब खां वॾो अपसेट हरीपुर जे तक NA 18 में थियो। PTI जे हिमायती उम्मीदवार शहनाज के 43,776 वोटन तां शिकस्त। गैर सरकारी नतीजन मूजिब नून लीग जो बाबर नवाज़ खान 1,63,996 वोट खणी कामयाब। शहनाज 1,20,220 वोट खणी सघी। PTI अगवान उमर अयूब जिना अहली सबब सीट खाली थी हुई। NA 129 लाहौर ते भी नून लीग जो हाफिज़ मियाँ मोहम्मद नोमान कामयाब। NA 185 डेरा गाजी खान ते भी नून लीग उम्मीदवार महमूद कादिर खान कामयाब। पीपल्स पार्टी जो दोस्त मोहम्मद खोसा बे नंबर ते रहो। NA 143 साहिवाल NA 104 फैसलाबाद और NA 96 फैसलाबाद ते भी नून लीग उम्मीदवार कामयाब। पंजाब असेंबली जी 6 सीटुनि ते भी नून लीग जा उम्मीदवार कामयाब। PP 269 मुजफ्फरगढ़ ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मियाँ अलमदार अब्बास कुरैशी 55,611 वोट खणी कामयाब। नून लीग जो ऐवान में सादी अक्सरियत लाइ पीपल्स पार्टी ते भाड़ण ख़त्म। नून लीग 132 सीटुनि सां ऐवान की सब खां वॾी पार्टी बणिजी वई। नून लीग पीपल्स पार्टी खां सवाइ ॿियनि इतिहादी पार्टियुनि सां गॾिजी कानून साज़ी करे सघंदी। नून लीग के 336 मेंबर से बदल असम्बली में 170 मेंबर्स की सादी अक्सरियत हासिल थी वई। नंढी चूंड में 6 सीटूं खटण बाद नून लीग जूं ऐवान में मजमूई सीटूं 132 थी वयूं। सुन्नी इतिहाद काउंसिल 80, पीपल्स पार्टी 75, MQM 22 और JUI जूं 10 सीटूं आहिनि। पेशावर में FC हेडक्वार्टर ते हमलो 3 FC एहलकार शहीद 11 ॼणा ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रिए जो चवणो है तो हमलो कंदड़ दहशतगर्दन की सुञाणप थी वई। माजी वियल 3 दहशतगर्द अफ़गानी हुआ। CCPO पेशावर मूजिब हमलो सुबह 8:10 ते थियो। एक आपघाती बमबार मुख्य गेट ते पान के धमाके से उड़ाए छॾियो। 2 आपघाती बमबार हेडक्वार्टर अंदर दाख़िल थिया। FC एहलकारन 2 आपघाती बमबारन ते फायरिंग कई। हमले में मुलविस 3 आपघाती बमबार मारिजी विया। FC जे जवानन बहादुरी से हमलो नाकाम बणायो। डिप्टी कमांडेंट FC चयो आहे त आपघाती हमले में 3 एहलकार शहीद, 4 एहलकार और 7 शहरी ज़ख़्मी थी पिया। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ और वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां हमले की मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो पॾेही पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दन की बुज़दिलानी कार्रवाई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त वाक़े जे ज़िम्मेवारनि की जल्द सुञाणप करे अंजाम ते पहुचायो वेंदो। KP जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी IG खां रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त जवाननि बहादुरी सां वॾी तबाही के टारे छॾियो। हमलो अफ़सोसनाक और मज़म्मत जो गुवाह है। वफ़ाक़ी आइनी अदालत इस्लामाबाद हाई कोर्ट के 5 जजिस की इंट्रा कोर्ट अपील पैरवी न थियण की बुनियाद ते ख़ारिज करे छॾी। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार। जजिस तरफ़ां को भी वफ़ाक़ी आइनी अदालत में पेश न थियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के 5 जजिस
जस्टिस मोहसिन अख्तर कियानी, जस्टिस बाबर सत्तार, जस्टिस तारिक जहांगीरी, जस्टिस एजाज इसहाक ऐं जस्टिस उमर रफ़त इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कई हुई। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच करार ॾिनो हो त इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस जो ट्रांसफ़र गैर आइनी नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस फ़ैसिले खे चैलेंज कंदे इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कई हुई। ॿुधणी अॼु वफ़ाक़ी आइनी अदालत में मुक़ररु कई वई हुई। वफ़ाक़ी आइनी अदालत पैरवी न थियण जी बुनियाद ते दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। वफ़ाक़ी आइनी अदालत जूं चइनी सूबनि में रजिस्ट्रियूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो, वीडियो लिंक सहूलियत बि फ़राहम कई वेंदी। जस्टिस आमिर फारूक चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जूं सूबनि में रजिस्ट्रियूं क़ाइमु कई वेंदियूं। वफ़ाक़ी आइनी अदालत में सियारे जे मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी 22 डिसंबर खां 4 जनवरी ताईं मोकलूं हूंदियूं। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जी ऑफिस खुलियल हूंदी। मोकलुनि दौरान अर्जेंट ऐं मुक़ररु केसिस जी ॿुधणी हलाई वेंदी। IMF करप्शन जे ख़ात्मे लाइ नैब, FIA ऐं एंटी करप्शन स्टैब्लिशमेंट जे इदारनि में सुधारनि जो मुतालबो करे छॾियो। शिफ़ाफ़ियत ऐं एहतसाब खे यकीनी बणाइण लाइ आला सरकारी ऑफिसर्स जा असासा ज़ाहिर करण जो बि मुतालबो। IMF चयो आहे त नैब समेत ॿियनि इदारनि खे आज़ादु ऐं ख़ुदमुख्तियार कयो वञे। वॾे पैमाने ते थींदड़ करप्शन जी जांच खे असराइतो बणाइण लाइ नैब जे सरबराह जी मुक़ररी जे अमल खे बहितर बणायो वञे। IMF इदारनि जे अंदरि बि एहतसाब जे अमल खे यकीनी बणाइण जो मुतालबो करे छॾियो। IMF जे गवर्नेंस ऐं करप्शन रिपोर्ट में चयो वियो आहे त नैब, FIA ऐं एंटी करप्शन स्टैब्लिशमेंट में रिस्क बेस्ड अप्रोच इख्तियार कई वञे। शकी ट्रांज़ैक्शन जी निशानदही, करप्शन ताईं पहुच ऐं जांच लाइ नैब, ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान ऐं FBR विच में मालूमात जी ॾे वठि ऐं राब्तनि खे वधायो वञे। नौजवान रमज़ान खोसो क़त्ल केस में नामज़द SHO हुसैन बख्श राजड़ जी 5 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। SHO हुसैन बख्श राजड़ वकील मालिक बख्श मरी मार्फत सिंध हाई कोर्ट बेंच हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत SHO जी 50,000 रुपयनि जे मुचलकन एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदार खे लाॻापियल अदालत आरो पेश करण जो हुकुम। डीपलो पुलिस 19 नवंबर ते नौजवान रमज़ान खोसो खे फुलफ्राए कयो हो। मक़तूल जे भाउ अब्दुल सलाम खोसो जी फ़रियाद ते SHO हुसैन बख्श राजड़, अहलकार शौकत राहिमो, प्रकाश मेघवाड़ ऐं लाल मोहम्मद वज़ीर समेत 5 अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हो। ॿ ॾींहं अॻु बदीन में मीडिया सां ॻाल्हाईंदे IG सिंध गुलाम नबी मेमून नौजवान रमज़ान खोसो जो अदालत खां मथां क़त्ल थियण जो एतिराफ़ कयो हो। IG सिंध चयो त DIG मेपु ख़ासि जांच कई ऐं साबित थियो त नौजवान रमज़ान खोसो जो इनकाउंटर नॉर्मल नाहे, अदालत खां मथां क़त्ल आहे। वफ़ाक़ी आइनी अदालत में कारुंज जबल जी कटाई ख़िलाफ़ सिंध हुकूमत जी अपील ते ॿुधणी 26 नवंबर ते थींदी। सिंध हुकूमत जे वकील बैरिस्टर सलाहुद्दीन अहमद केस जी पैरवी करण खां माज़रत करे छॾी। बैरिस्टर सलाहुद्दीन अहमद एडवोकेट जनरल खे ख़त लिखी आगाह करे छॾियो। बैरिस्टर सलाहुद्दीन अहमद चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत बाबति मुख़्तलिफ़ बार्स के एतिराज़ आहिनि। अहिड़ी सूरत में मुमकिन नाहे त आइनी अदालत में केस जी पैरवी कयां। सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ मेतलो चयो आहे त सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच कारुंज जबल जी कटाई रोकण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हुकूमत हाई कोर्ट जे ऑर्डर ख़िलाफ़ आइनी अदालत में अपील दाख़िल कई आहे। सिंध हुकूमत खां वफ़ाक़ी आइनी अदालत में दाख़िल अपील वापसि वठण जो मुतालबो कंदासीं। बख्शपुर भरिसां बारूदी मवाद फाटण सबबि 4 धनार नींगर मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ॻोठ इमामुद्दीन गोलो में वाक़ियो पेश आयो। मारिजी वियलनि में 10 वरनि जो काला गोलो, 12 वरनि जो कशावत, 14 वरनि जो बरकत ऐं 16 वरनि जो दीन मोहम्मद गोलो शामिल। ज़ख़्मी ॿारनि में बाबू पुट बूरल गोलो ऐं तारिक पुट कासिम गोलो शामिल। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस ऐं रेंजर्स इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। बम डिस्पोसल स्क्वाड में तलब। पुलिस ज़रियनि मूजिबि नींगर छुपायो माल चाढ़े रहिया हुआ। बारूद हथ अचणबाज़ रांदि करे रहिया हुआ त ओचितो फाटी पियो। SSP कश्मीर जो चवणु आहे त वाक़िए बाबति जांच कई पई वञे। मीरपुर साकरो में हेड मास्तरियाणी गुलनाज़ जोखियो ते मज़हब मटाइण लाइ ज़ोर भरण जो इल्ज़ाम लॻाईंदड़ 2 शागिर्दियाणियुनि जो पीउ सावण महेश्वरी मुअतल। टाउन कमेटी साकरो जे चेयरमैन इक़बाल ख़ासकली टाउन मुलाज़िम सावण महेश्वरी खे मुअतल करे छॾियो। सावण महेश्वरी टाउन कमेटी साकरो में सैनिटरी वर्कर आहे। गर्ल्स हाई स्कूल जे हेड मास्तरियाणी गुलनाज़ जोखियो जी मुअतली ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां रैली कढी धरणो। शफ़ाफ़ जांच कराए हेड मास्तरियाणी गुलनाज़ जोखियो सां इंसाफ़ करण जो मुतालबो। काउंटी जे कचे में हलंदड़ शर सीलरा धोंदो तकरार जे ख़ात्मे लाइ अमन काफ़िलो सीलरा ऐं धोंदो धुरनि वटि पहुची वियो। अमन काफ़िले जी अॻवानी सैयद लाल शाह, अली बख्श मीरानी ऐं ॿिया करे रहिया हुआ। सीलरा ऐं धोंदो धुरनि तरफ़ां फ़ैसिले लाइ राज़पो ज़ाहिर। अहमद सीलरो ऐं मौला बख्श महमद चयो त अमन चाहियूं था, जिते बि फ़ैसिलो रखियो वञे असां राज़ी आहियूं। अमन काफ़िलो पीपल्स पार्टी अॻवान शहरयार ख़ान शहर ॾांहुं रवानो थी वियो।
3 ॾींहं अॻु अली गौहर महर अमुन काफ़िले खे मोट ॾींदे चयो हो त तकरार जे ख़ात्मे जे हवाले सां 2 ॾींहंनि अंदरि ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। वार भरिसां मज़दा मां भाॼी लाहींदड़ पोरियतनि मथां तेज़ रफ़्तार कार चढ़ी वई, 2 पोरियत फौत। वारसनि जो लाड़काणो वार रोड ते लाश रखी धरणो। वरन माछी स्टॉप ते पोरियत मज़दा मां भाॼी लाहे रहिया हुआ त मथनि कार चढ़ी वई। मज़दा ड्राइवर सुधीर बुरड़ो ऐं पोरियत अशरफ सुरंगी थड़े ते फौत थी विया। कार ड्राइवर फरार। वारसनि जो एहतजाज, कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जो मुतालबो। बॉलीवुड जो लेजेंड अदाकार धर्मेंद्र 99 वरनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। भारतीय मीडिया मूजिबि धर्मेंद्र 2 हफ़्तनि खां साह जी तकलीफ़ सबबि मुंबई जे अस्पताल में दाख़िल हो। धर्मेंद्र आख़िरी भेरो पंहिंजी अदाकारी जा जोहर फिल्म 21 में ॾेखारिया हुआ। फिल्म 5 दिसंबर ते रिलीज़ थींदी। धर्मेंद्र 1960 में फिल्मी करियर जी शुरूआत कई ऐं 100 खां वधीक फिल्मनि में कमु कयो। सिंध के मनसियात खां बात करणो बस इहो ई अहद ऐलान करणो बस इहो ई अहद ऐलान करणो एकता जे ॾींहं जो सॾु थियो आहे एकता जे ॾींहं जो सॾु थियो आहे एकता जो सॾु थियो आहे। सिंध खे मंशियात खां पाक करणो आहे। मोरोबासी फ़नकारनि रहमत अली मीराली ऐं अब्दुल रऊफ़ मक्सी गीत तैयार करे वरितो। 7 दिसंबर ते एकता ॾिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं ज़ोर वठी वियूं। स्कूल्स में तक़रीबूं ऐं ओताकनि में मच कचहरियुनि कोठाइण जो सिलसिलो जारी। सकरनि भरिसां गुल निछावर करे सिंधु दरिया खे भेटा। गीतनि ते जुमरियूं, दरगाह, सचल सरमत जे सूफ़ी फ़नकारनि जो बि एकता ॾिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जो ऐलान।